ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो इंट्रोडक्शन वरतो। अज पाण स्कंद 10 शुरू करे रहा आयूं, जंहिं जो नालो आहे भगवान जो पृथ्वी के वचन ॾियण। श्री सुखदेव जी स्वामी चवन था, करतार जन्म मरण का रहित आहे, पर भक्तन जी प्रीत सबब आदमी जो अवतार वठे थो। जॾहिं पृथ्वी ते तमाम घणा पाप थियनि था, तॾहिं हू सुरगुण रूप धारे थो। जॾहिं द्वापर युग जी पछाड़ीअ में कंस जो राज हो, तॾहिं साधु ऐं रखेश्वर तमाम दुखी थिया। दैतन जो जमायतूं वधण लॻियूं ऐं यज्ञ होम जी हानि थी, प्रजा दुख ॾिसण लॻी। इहे पाप ॾिसी पृथ्वी बि ॾाढी दुखी थी, ऐं जॾहिं सभिनी देवताउनि वञी पुकारूं कयूं, तॾहिं सुरगुण रूप धारे भगवान हिन पृथ्वीअ तां ॿार लाथो। सभई चयो जय श्री कृष्णा। अध्याय पहिरियों। सुखदेव स्वामीअ जो कृष्ण भगवान जे अवतार जी कथा ॿुधाइण। जॾहिं राजा परीक्षित खे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 9 स्कंदन जी कथा सिर्फ़ 5 ॾींहंनि में ॿुधण सां ज्ञान पैदा थियो ऐं पंहिंजे मुक्त थियण जी वाट ॾिसण में आई, तॾहिं राजा परीक्षित हथ जोड़े चयो, हे श्री सुखदेव जी, तव्हां सूर्यवंशी, चंद्रवंशी ऐं अगुणनि राजाउनि ऐं रखेश्वरनि जूं कथाऊं, जेके परमेश्वर जे तप ऐं ध्यान में पंहिंजो जन्म गुज़ारे वेंखट विया, तिन जूं ॿुधायूं। जे कथाऊं ऐं श्री नारायण जीअ जी महिमा ॿुधी मुंहिंजे मन खे ॾाढो आनंद आयो आहे। हाणे यदुवंश जी कथा, जंहिं कुल में श्री कृष्ण त्रिलोकीनाथ अवतार वठी घणियूं ई लीलाऊं हिन संसार में आदमीअ जे मुक्त थियण ऐं हरि भक्तनि खे सुख ॾियण वास्ते कयूं हुयूं, से ॿुधणु चाहियां थो। ऐं तव्हांजो फरमायो हो त पार ब्रह्म परमेश्वर सदाईं हिकिड़ो रूप रही जन्म ऐं मरण खां रहित आहे। तंहिं देवकीअ जे पेट मां कहिड़ी रीत जन्म वरितो, उन ॻाल्हि जो सिंसो मुंहिंजे मन में पैदा थियो आहे। सो हे स्वामी, तव्हां कृपा करे मुंहिंजो भ्रम दूर करियो। ऐं तव्हां इहो बि चयो हो त बलदेव जी देवकीअ जे गर्भ में वासो कयो हो, त पोइ वरी रोहिणीअ खे उन जी माता छो था कोठीनि। इहो हाल बि कृपा करे विस्तार सां ॿुधायो। मूंखे हिन कथा ॿुधण में आलस नथो थिए। हर रोज़ु मुंहिंजो हौसलो वधंदो थो वञे। तव्हां जीअं जीअं ही कथा मूंखे ॿुधायो था, तीअं तीअं ज़्यादा प्यास में अमृत पीआरियो था। जंहिं परमेश्वर जी स्तुति करण में ब्रह्मा ऐं ॿिया देवताऊं बि हार मञीनि था, त ॿिए कंहिं में अहिड़ी कहिड़ी सुमर्थी आहे जो उन जे गुणनि जी वॾाई करे सघे। मुंहिंजे वॾनि श्री कृष्ण महाराज जीअ जी दया सां दुर्योधन, करण ऐं ॿियनि वॾनि पहलवाननि खे मारे राजगद्दी वरिती हुई। ऐं जंहिं वक़्तु अश्वत्थामा गुरु द्रोणाचार्य जे पुटु कांवर जी बाहियों थिए त पांडुवनि जो नालो ऐं वंश हिन दुनिया में ज़रो बि न छॾिया, ऐं मुंहिंजी साह वठण वास्ते ब्रह्मास्त्र मुंहिंजी माता जे गर्भ ते हलायो हो,
तंहिं वक़्तु पिणु श्री श्याम सुंदर मुंहिंजी रख्या कई हुई। उहो ही श्री कृष्ण अविनाशी पुरुष टिनी लोकनि खे पैदा ऐं पालन करण वारो ऐं असांजे कुल जो सहायता कंदड़ आहे। सो दया करे मूंखे उन जी कथा ॿुधायो। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, हिते राजा परीक्षित वॾी ही निमाणाईअ सां श्री सुखदेव जी स्वामीअ खे भॻवान श्री कृष्ण जी लीलाउनि जी कथा ॿुधाइण लाइ वेनती कनि था। एतिरी वेनती ॿुधी श्री सुखदेव जी महाराज चवनि था, ए राजा परीक्षित, तूं वॾो भाग्यवान आहीं जो तुंहिंजो प्रभुअ सां ने लॻो आहे ऐं तो श्री श्याम सुंदर जी कथा पुछी मूंखे ॾाढो सुख ॾिनो आहे। हाणे मां भॻवान श्री कृष्ण जी कथा तोखे ॿुधायां थो, लेकिन तूं केतिरनि ॾींहंनि खां अन्न पाणी न खाधो आहे, तंहिं करे तुंहिंजो चित हिकु जाइ ते न हूंदो, पर तोखे होशियार थी ही कथा ॿुधणु घुरिजे। इहो ॿुधी राजा परीक्षित चयो त हे स्वामी, तव्हां जेका कथा नवनि स्कंदनि जी मूंखे ॿुधाई, उहा कथा अमृत वांगुरु कननि जे वसीले पीअण सां मुंहिंजो पेट भरिजी वियो आहे, तंहिं करे मूंखे बुख या उञ ज़रो बि न आहे। इहा ॻाल्हि ॿुधी श्री सुखदेव जी स्वामी ॾाढो ख़ुशि थियो ऐं परमेश्वर जे चरणनि में ध्यानु लॻाए उनखे दंडवत कयाई ऐं 6 ॾींहं सूमरवार जो 10 स्कंद जी कथा शुरू करे चयो त, ए राजा परीक्षित, द्वापर युग जी पछाड़ीअ में भिजबान यादव जे वंश में सूरसेन नाले हिकिड़ो राजा ॾाढो प्रतापी थियो, जंहिं 9 ही खंडनि जे पृथ्वीअ जे राजाउनि खे जीते जस पातो हो। ऐं राजा सूरसेन जी मुर्ख्या नाले स्त्रीअ मां 5 धीअर ऐं वासुदेव आदिक 10 पुट पैदा थिया, जिन मां वासुदेव जी पंहिंजो विहांउ रोहिणी नाले राजा रोहन जी धीअ सां कयो ऐं वासुदेव जीअ खे 17 पटराणियूं हुयूं। जॾहिं वासुदेव जी पंहिंजो 18 विहांउ देवकीअ सां जा राजा देवक जी धीअ ऐं राजा कंस जी सौट हुई, उन सां कयो, तॾहिं ही आकाशवाणी थी त देवकीअ जे 8 गर्भ मां कंस खे मारण वारो पैदा थींदो। इहा आकाशवाणी ॿुधी कंस वासुदेव ऐं देवकीअ खे क़ैद कयो। तॾहिं पार ब्रह्म परमेश्वर श्री कृष्ण नाले सां उते अवतार वरितो। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, एतिरी कथा ॿुधी राजा परीक्षित पुछियो, हे स्वामी, कंस कहिड़ी तरह पैदा थियो ऐं कीअं श्री कृष्ण महाराज मथुरा में जन्म वठी गोकुल में वियो? इहा कथा विस्तार सां ॿुधायो। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे पहिरें अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।